बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्रोफेसर डॉक्टर हाकिम अली कनासरो। नाज़रीन, अवां सां हिकु सिलसिले में ॻाल्हि ॿोल थी रही आहे, उहा आहे खुले थी तारीख़ जी दरी। यानी ये तारीख़ जे हवाले सां जेकी असांखे डेवलपमेंट नज़र अचनि थियूं, उन्हनि डेवलपमेंट्स ते का ॻाल्हि ॿोल आहे जेका अवां सां कयां पियो। यकीनन उन में काफ़ी सर्च करण जी कोशिशि कई, रिसर्च करण जी कोशिशि कई आहे त के ॻाल्हियूं तारीख़ी हवाले सां अवां सां कजनि। नाज़रीन, मुंहिंजे जेके लास्ट व्लॉग जेकी ख़ासि जेका थीम आहे उहा आहे त 3 प्रेसिडेंसीज़ इंडिया में, 3 यूनिट, वॾा यूनिट पूरी इंडिया खे अंग्रेज़नि 3 यूनिटनि में विरायो। हिकिड़ो यूनिट बम्बई प्रेसिडेंसी, जेका बम्बई जो इलाइक़ो, उन सां जेके उन जा रूरल एरिया बम्बई जी ऐं ॿिया मुख़्तलिफ़ नंढा वॾा शहर, पूरो महाराष्ट्र जेको अॼु जो इलाइक़ो आहे इंडिया जो, उहो सॼो, ऐं गुजरात जो कुझु हिसो, ऐं सिंध पूरी सॼी सॼी उन वक़्त में उन प्रेसिडेंसी खे सॾियो वेंदो हो त बम्बई एंड सिंध प्राविंस बि सॾियो वेंदो ऐं प्रेसिडेंसी बि सॾी वेंदी। सो जेकॾहिं असां गॾियल हिंदुस्तान यानी ब्रिटिश इंडिया खे ॾिसूं त उन जो ब्रिटिश इंडिया जो खे 3 प्राविंसिस में या 3 प्रेसिडेंसीज़ में विरायो वियो। हिकिड़ी प्रेसिडेंसी जेका बम्बई ऐं सिंध, ॿी मद्रास प्रेसिडेंसी, ऐं टी हुई बंगाल प्रेसिडेंसी। त इन्हनि प्रेसिडेंसीज़ ते हाणे हिकु हिकु करे उन मामले खे क्रोनोलॉजिकली अवां जे अॻियां पेश थो करियां त जीअं अव्हांखे ख़बर पवे त इन में कीअं कीअं। हूअं त तारीख़ तमामु वॾी आहे। जेकॾहिं बम्बई प्रेसिडेंसी जी असां हिस्ट्री खे ॾिसंदासीं, अंग्रेज़नि जो 1600 सदी खां वठी वींदे 1947 ताईं, त इन ते लाइब्रेरियूं भरियूं पियूं आहिनि, किताब लिखिया पिया आहिनि, सभई किताब आहिनि, हज़ारे राइटर्स इन ते पंहिंजी तबाज़माई कई आहे, जेके मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते। यानी असीं जेकॾहिं खणूं त पॉलिटिकल सिस्टम, त उहो पॉलिटिकल सिस्टम जी पंहिंजी हिस्ट्री आहे। असां जेकॾहिं खणूं त एजुकेशनल सिस्टम, उनजी पंहिंजी हिस्ट्री आहे। असीं जेकॾहिं खणूं त आर्ट एंड कल्चर ऐं ॿियूं जेके डेवलपमेंट्स हुयूं, अंग्रेज़नि जेकॾहिं उन्हनि खे प्रमोट कयो, त उहो अलॻि तारीख़ जो हिसो आहे। अॼु जेको पाकिस्तान में एजुकेशनल सिस्टम आहे, यानी असां वटि हाणे डिग्री प्रोग्राम्स जेके आहिनि यूनिवर्सिटियुनि में हलनि था पिया, त इहे डिग्री प्रोग्राम्स यूनिवर्सिटीज़ जेके आहिनि उहे कंहिं ज़माने में जॾहिं बम्बई ऐं सिंध हुई, त उन वक़्तु सिर्फ़ु बम्बई में इदारा खोलिया विया, यूनिवर्सिटियूं खोलियूं वयूं ऐं कॉलेज खोलिया विया, अंग्रेज़नि खोलिया। ऐं उहे हाणे मूं वटि कुझु हिकिड़ी विकीपीडिया खे खोले वेठो आहियां, जंहिंमें जेकॾहिं 1 बाय 1 पढ़ंदो वञा त बम्बई में छा छा थियो। नंबर पहिरियों त बम्बई में 1661 में, हूअं त बम्बई में 1600 में अची विया हुया ऐं 1612-13 में अंग्रेज़नि बम्बई में सूरत जी कोठी ठाही ऐं उते मार्केट यानी गोडाउन्स ठाहियो, ऐं उन गोडाउन्स खे, कोठी खे, हू हितां माल इकठो करे हितां जहाज़नि ते चाढ़े ऐं इंग्लैंड ऐं ॿिए पासे पंहिंजे मुल्कनि खे खणी वेंदा हुआ। त हाणे असीं ॾिसूं था त 1661 में वरी पोर्चुगेज़, में पंहिंजे ब्लॉग में ॻाल्हि कई आहे त पोर्चुगेज़ जेके आहिनि उहे बि साॻे ई मिशन सां यूरोप मां निकिता, ऐं फ्रेंच बि निकिता, ऐं स्पेनिश बि निकिता स्पेन मां, ऐं उन्हनि दुनिया खे मुख़्तलिफ़ दुनिया जेका अॻु में उन्हनि जे अखियुनि खां उजल हुई, उन खे एक्सप्लोर करण लाइ निकिता। वॉयेजिस उन्हनि जूं जेके से वॾियूं वॾियूं आहिनि, ऐं इन्हनि ते तमामु वॾो लिटरेचर आहे, फिल्मूं आहिनि, उनखे अव्हां जेकॾहिं पढ़ो, ॾिसो, सम्झो। त हाणे सिर्फ़ु बम्बई जे हवाले सां अॼु 10 मुंहिंजे अॻियां साम्हूं पयूं आहिनि पॉइंट्स, जिनखे तव्हांखे पढ़ी ॿुधायां थो, हिकु हिकु उन ते ॻाल्हाईंदुसि। मसलन, दी पोर्चुगेज़ कैप्चर ऑफ बम्बई इन 1661। 1661 में पोर्चुगेज़ कैप्चर कयो बम्बई खे, ऐं
its subsequent gifting to the British Crown and the Crown's leasing of Bombay to the East India Company. ऐं पोइ वरी साॻियो ई गिफ्ट कयूं क्राउन खे, यानी कि उन ज़माने में या त किंग हो या क्वीन हुई, उन क्वीन या किंग खे हुननि क्राउन खे गिफ्ट कयो ऐं गिफ्ट करे उहो बम्बई खे ॾिनो ऐं क्राउन वरी उहो लीज़ कयो। लीज़ नाज़रीन अव्हांखे ख़बर हुजणु खपे त व्हाट इज़ लीज़, जेके मकातो चवंदा आहियूं उहो ॾेई छॾियऊं कुझु सालनि लाइ, 100 सालनि लाइ ॾेई छॾियऊं, वरी ईस्ट इंडिया कंपनी खे उन्हनि ॾिनो। हाणे इहो हीअं आहे, पहिरीं ईस्ट इंडिया कंपनी हिते इस्टेब्लिश थी 1600 ईस्वी में, 1612 में उन्हनि कंपनीअ जी तरफ़ां ई बम्बई खे ख़रीद कयो वियो ऐं उन खां पोइ हुते कोठी क़ाइमु कई वई। मार्केट जो जेको आहे हिकिड़ो कंपोनेंट हिसो यानी गोडाउन्स जेके क़ाइमु कया विया। उन खां पोइ वरी 1661 में वरी पोर्चुगेज़नि जी अंग्रेज़नि सां लड़ाई करे कंपनी सां लड़ाई करे कंपनी खां खसे वरितो, पर वरी जल्दी में ई ब्रिटिश क्राउन खे वरी हुननि पोर्चुगेज़ जेको आहे सो वरी गिफ्ट कयो साॻियो ई बम्बई, ऐं वरी साॻी बम्बई खे वरी क्राउन जेको आहे उहो लीज़ करे ॾिनो कंपनी खे, त वठो लीज़ ते वञी हाणे कमुकार कयो ऐं वञी पंहिंजा जेके प्लान्स आहिनि तव्हांजा उन्हनि खे अमली जामो पायो। नंबर 2 जेका पॉइंट आहे जेका सम्झ में अचे थी त 10 इम्पॉर्टेंट हिस्टोरिकल इवेंट्स मां नंबर 2 इवेंट जेको आहे उहो आहे शिवाजी सैकिंग ऑफ पोर्ट सिटी सूरत इन द ईयर 1664 एंड 1670। शिवाजी जेको बम्बई खे शिवाजी जेको राजवाड़ो आहे उन्हनि खे भरिसां वरी बम्बई में सूरत जेको पोर्ट सिटी, बम्बई त वॾो इलाइक़ो, उन में वरी पोर्ट जेको उन सूरत, जीअं मूं ॻाल्हि कई त सूरत में उन्हनि पंहिंजो कोठी क़ाइमु कई, त उहो हुते सूरत में खे उन्हनि कैप्चर कयो ऐं सेक कयो, कब्ज़ो कयो ऐं वरी 1664 में हिकिड़ो दफ़ो ऐं वरी 1670 में ॿियो दफ़ो, यानी 6 सालनि खां पोइ। इहो वॾो इवेंट हो उन ज़माने जो। नाज़रीन हिननि कैप्चर्स मां, हिननि इवेंट्स मां अभी सम्झी सघो था उन्हनि इवेंट्स जो केॾो ट्रेड ते, एजुकेशन ते या पॉलिटिकल एक्टिविटीज़ ते केॾो असरु पवंदो हूंदो, ऐं उहो असरु लोकली जेके माण्हू रहनि पिया इलाइक़नि में उन्हनि ते बि, ऐं उन खां गॾो गॾु जेको सेंटर हुयो उन ज़माने में जेके सेंट्रल गवर्नमेंट्स हुयूं उन्हनि ते केतिरो असरु पियो पए। त नंबर 3 जेको आहे उहो आहे द इंडस्ट्रियल रिवोल्यूशन इन ग्रेट ब्रिटेन फ्रॉम 1820 to 1840। हीअ जेके 20 साल 1820 खां वठी 1840 ताईं इहो ग्रेट ब्रिटेन में यानी यूके में, यूनाइटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटेन, जेका ग्रेट ब्रिटेन असां ब्रिटिश जेका एम्पायर आहे वॾी उनखे ग्रेट ब्रिटेन सॾियो वेंदो हो। उन एम्पायर में ख़ुदि एम्पायर में हिकिड़ो इंडस्ट्रियल रिवोल्यूशन अचणु शुरू थियो। इंडस्ट्रीज़ यानी वॾा जेके इन खां पहिरीं जेको हुयो डोमिनेंसी हुई उहा एग्रीकल्चर डोमिनेंसी हुई। एग्रीकल्चर, एग्रो बेस्ड प्रोडक्ट्स एंड प्रोडक्शन, ऐं उनजी जेका ॾेती लेती वापारु, वणज वापारु या जेका इम्पोर्ट एक्सपोर्ट जेका आहे उहा सिर्फ़ु उन ते ऐं जहाज़ रानी ते, ऐं कुझु अहिड़ियूं हाणे मशीनरी ईजाद थी वई। हाणे जेको आहे उहो बर्तानिया जेको आहे उहो मशीन तरफ़ पियो आयो, इंडस्ट्री तरफ़ पियो आयो। ऐं छो त इन टाइम ताईं दुनिया जो तक़रीबन जेके ग्रेट ब्रिटेन सॼे थी पई हाणे, उहा अज़ीम सल्तनत जेका आहे उन तक़रीबन दुनिया खे उन्हनि मेजर हिसनि खे कैप्चर करे चुका हुया, जेके हुनजो हिकिड़ो मार्केट एरिया बि बणिजी विया। यानी उन ते हू पंहिंजी शयूं मार्केट बि करे सघनि पिया, उतां वरी खाम माल खणी सघनि पिया ऐं मार्केट कनि पिया। हीउ उहो दौरु आहे जॾहिं हिननि
पंहिंजी सहूलियतुनि लाइ कम्युनिकेशन जा निज़ाम बहितर करण जी कोशिशि कई उन्हनि कॉलोनाइज़ थियल मुल्कनि में, यानी रेलवे जो निज़ाम बि उन्हनि उते क़ाइमु करणु शुरू कयो ऐं ईअं ई रोड रस्ता ठाहिणु ऐं पुलियूं ठाहिणु ऐं उन खां गॾोगॾु एग्रीकल्चर। इन खां अॻु में हुनजो स्ट्रेस जेको हुनजो जेको घणो कॉन्संट्रेशन हुई उहा छो त एग्रीकल्चर बैकग्राउंड वारी प्रोडक्ट्स ते वधीक हुयो, इन करे हुननि एग्रीकल्चर खे बि बहितर करण लाइ उन्हनि इरिगेशन सिस्टम बि इंट्रोड्यूस करायो, जंहिंजा वॾा मिसाल आहिनि त सिंधु दरिया ते बि इरिगेशन सिस्टम अंग्रेज़नि जी 1933 में जेका गुडू बैराज ऐं सखर बैराज जो बुनियादु पियो ऐं उन सां वॾा वॾा वाह कढी सिधा करे ऐं उन्हनि पाणी जो निज़ाम बहितर कयो त जीअं एग्रीकल्चर लैंड ऐं रिफॉर्म्स आंदा एग्रीकल्चर लैंड जा ऐं माण्हुनि खे लीज़ ते वॾा वॾा ज़मीनुनि जा टुकड़ा लीज़ ते ॾिनो ऐं ईअं उन्हनि इनकलाब आंदो हिकु तरह जो क़िस्म जो। भले हू हिते घासिब हुया, हिते हुनजो कब्ज़ो हुयो, पर उन सां गॾोगॾु हिते हुननि डेवलपमेंट कई, छो त एग्रीकल्चर में प्रोडक्ट्स में जेकॾहिं उहे प्रोडक्ट्स ठहनि पियूं, मसलन कपह जेकॾहिं वधीक पैदा थिए पई त बि इंग्लैंड खणी पई विया, जेकॾहिं जूट ओभर बंगाल में जूट वधीक थिए पई सभी उहा हुनजे फ़ाइदे जी ॻाल्हि हुई त हुनजो जेको जूट जो जेको प्रोडक्ट जो जेको बारदानो आहे उहो ठहियो पियो, उन मां हू दुनिया जहान मां माल मसालो खणी विया पियो उन बारदाने में। त ईअं जेकी शयूं उन्हनि डेवलप कयूं पंहिंजे फ़ाइदे लाइ, पर ज़ाहिर आहे हिते हितां जो सेठ, हितां जो माण्हू, हितां जो ज़मींदार, हितां जो हारी, हितां जो ॿियो कमीकारी, इहे उन मां ज़ाहिर आहे उन मां उन्हनि खे फ़ाइदो पियो पए उन ट्रेड मां, उन एजुकेशन जो जेकॾहिं सिस्टम उन्हनि एडॉप्ट कयो ऐं पॉलिटिकल एक्टिविटीज़ जेके उन्हनि डेवलप कयूं लोकल गवर्नमेंट जूं या ॿियूं, त उन में हितां जा माण्हू हाणे उन खां पोइ ओपनिंग ऑफ चौथो ओपनिंग ऑफ गवर्नमेंट लॉ कॉलेज इन बम्बई इन 1855 1855 में बम्बई में हिननि अंग्रेज़नि जेको आहे सो लॉ कॉलेज खोलियो। नाज़रीन अव्हांखे इहो ख़बर हुजणु खपे त इहे लॉ कॉलेजिस या कॉमर्स कॉलेजिस या जेकी कॉलेजिस जंहिं सब्जेक्ट जो खोलनि पिया उन में उन्हनि खे हितां जे लोकल माण्हुनि खे घणो फ़ाइदो पियो ऐं त हितां जो लोकल माण्हू उन्हनि में पढ़ियो पियो, जेको अॻे जेकॾहिं कंहिं इन खां अॻु में जेकॾहिं माण्हू खे लॉ कॉलेज में या लॉ पढ़ण लाइ हुनखे लंडन वञिणो पवंदो, हुनखे पेरिस वञिणो पवंदो हो, हुनखे तमामु परे वञिणो पवंदो हो, पर हाणे हितां जे माण्हू खे हिते ई तालीम मिलणु शुरू थी 1855 में। 5 नंबर The uprising of 1857 in different parts of India and establishment of Bombay University. अव्हांखे ख़बर आहे त 1843 में 1843 में त सिंध खे हुननि अंग्रेज़नि फतह कयो ऐं उन्हनि हैदराबाद जे भरिसां जेका जंग मियाणी जी जंग 1847 में उन्हनि खटे वरिती ऐं चार्ल्स नेपियर ऐं ॿिया जेके हुन जा हुया उहे ऐं वॉशमनशिप जी ऐं ॿी हिस्ट्री जो पार्ट आहे, ऐं सभिनी खे ख़बर आहे त हाणे पर हुननि 1857 में अपराइजिंग बि हुई, माण्हुनि में थोरो ताह अची वियो हितां जे लोकल माण्हुनि में ऐं अपराइजिंग हुई, पर उन सां गॾोगॾु हुननि बम्बई यूनिवर्सिटी जो बुनियादु विधो कॾहिं 1857 में 1857। नंबर 6 The American Civil War was from 1861 to 1864। अमेरिका में 3 साल सिविल वार जेका हुई उहा 1861 खां 1864 ताईं एंड द कंस्ट्रक्शन ऑफ द सुइस कैनाल इन 1869 में 1869 में सुइस कैनाल। नाज़रीन अव्हांखे ख़बर हुजणु खपे त सुइस कैनाल दुनिया जो उहो ज़बरदस्त कैनाल आहे जंहिंमें 2 समुंडनि खे पाण में मिलायो वियो जंहिं कैनाल जे थ्रू, ऐं उन सां गॾोगॾु हज़ारे किलोमीटर जहाज़रानीअ में
उन्हनि मुल्कनि खे फ़ाइदो पियो जेकी हूअं साउथ अफ्रीका खां पूरी अफ्रीका खां पूरो पैसिफिक समुंड खां हेठि लही पूरो अची हिंदी वॾे समुंड में अची उन खां पोइ हू हिंदुस्तान ऐं पोइ अॻिते ओभर दूर ओभर जे मुल्कनि ॾे वेंदा हुआ ऐं उन में महीननि जा महीना लॻी वेंदा हुआ। पर सुइस कैनाल खां पोइ 1869 में सुइस कैनाल जेको पियो उन खां पोइ उन्हनि जा जेके पंध हुया वॾा तमामु सालनि वारा पंध महीननि में थियणु लॻा ऐं महीननि वारा पंध हफ़्तनि में थियणु लॻा ऐं बार बरदारी माल बरदारीअ जा जहाज़ वधीक पोर्ट डेवलप थियणु लॻा माण्हुनि जा पोर्ट ते जॉब्स जेके आहिनि से डेवलप थियणु लॻा ऐं माण्हुनि खे पोर्ट ते लोकल माण्हुनि खे पोर्ट ते नौकरियूं मिलणु शुरू थी वियूं। उन लाइ उन्हनि अंग्रेज़नि खे वरी जिन जिन मुल्कनि में उहे पोर्ट उन्हनि डेवलप कया पिए त उते उन्हनि खे किल स्टाफ बि खपंदो हुयो, माण्हू खपंदा हुया। उन्हनि माण्हुनि खे तयारु करण लाइ उते उन्हनि कॉलेज बि ठाहिया त उते उन्हनि यूनिवर्सिटी बि ठाहियूं। एस्टेब्लिशमेंट ऑफ बम्बई स्टॉक एक्सचेंज इन 1875 1875 में बम्बई स्टॉक एक्सचेंज खे जो बुनियादु पियो बम्बई में स्टॉक एक्सचेंज जो त हीउ सरमायादारी निज़ाम जेको सरमायाकारी निज़ाम जेको हुयो स्टॉक एक्सचेंज उहे माण्हू जेके स्टॉक एक्सचेंज बिज़नेस खां वाक़िफ़ु आहिनि उन्हनि खे त ख़बर आहे त हीउ स्टॉक एक्सचेंज जो बिज़नेस छा आहे ऐं कीअं उनखे जेको आहे सरमाए खे कीअं इकठो कबो आहे ऐं जॉइंट स्टॉक कंपनी जो सरमायो कंपनी में रहे पर साॻे वक़्तु सरमाएदार जेको आहे उहो जॾहिं चाहे पंहिंजो सरमायो ॿाहिरि कढी वञे ऐं उन जाइ ते ॿियो सरमाएदार अची वञे त इहे जेको आहे हिकिड़ो बिज़नेस आहे। ऐं कमर्शियल पेपर जो कॉन्सेप्ट आयो ऐं बैंक नोट जो कॉन्सेप्ट आयो ऐं ट्रेज़री जो कॉन्सेप्ट आयो। इहे सभु कॉन्सेप्ट जेके आहिनि से अंग्रेज़ खणी आया। नंबर 8 फॉर्मेशन ऑफ द इंडियन नेशनल कांग्रेस इन 1885 1885 में इंडियन नेशनल कांग्रेस जो बुनियादु पियो ऐं इहो इन जो बुनियादु बम्बई खां स्टार्ट थियो जेको इंडियन लेवल पूरो नेशनल लेवल ते इहो कांग्रेस जो बुनियादु पियो 1885 जी। नंबर 9 द क्विट इंडिया मूवमेंट ऑफ अगस्त 1942 ही उहा क्रोनोलॉजी आहे उहे फैक्ट्स आहिनि प्रोमिनेंस फैक्ट्स आहिनि जेकी बम्बई सां रिलेटेड आहिनि यानी बम्बई में छा छा थियो। मां इन करे इन ॻाल्हि ते स्ट्रेस थो ॾियां त बम्बई में छो त उहो बम्बई उन वक़्तु प्रेसिडेंशियल सिटी हुई ऐं उते जेका डेवलपमेंट थिए पई उन जो इम्पैक्ट वरी सॼे जो सॼे बम्बई ऐं इंडिया ते ऐं बम्बई ऐं सिंध ते पियो पए। त अव्हांखे ख़बर हुजणु खपे त असांजा सिंध जा पुराणा माण्हू जेके हुआ उहे उन ज़माने में पंहिंजी आला तालीम लाइ बम्बई वेंदा हुआ छो त बम्बई में ई यूनिवर्सिटियूं क़ाइमु थी चुकियूं अंग्रेज़नि कयूं, बम्बई में ई स्कूल क़ाइमु थी चुका अंग्रेज़नि कया। ऐं हाणे 1942 में वरी हिकिड़ो किरदारु हाणे हिकिड़ो वॾो अरसो आहे जंहिंमें वरी बम्बई जो किरदारु एतिरो ख़ासि कोन्हे यानी क्रोनोलॉजिकली जेकॾहिं फैक्ट्स करे ॾिसिजे त उन में ख़ासि कोन्हे पर ज़ाहिर आहे बम्बई जो एवोल्यूशन ऑफ बम्बई ख़ुदि हिकिड़ो सुवालु आहे जंहिं ते किताब लिखिया विया आहिनि ऐं उहे किताब हिकिड़ी फ्रीडम फाइटिंग में बि बम्बई जी ऐं फ्रीडम मूवमेंट में बि बम्बई जो वॾो हिसाब किताब आहे रोल आहे। ऐं हाणे नंबर आख़िरी 10 नंबर खे तव्हांखे ॿुधायां थो द रॉयल इंडियन नेवी म्यूटनी also called the Bombay Mutiny in February 1946 1942 में ऐं 1946 में हिकिड़ो म्यूटनी चवनि था त हिकिड़ो अनरेस्ट उनजी नेवी में पैदा थी ऐं उन्हनि 1946 में बहरहाल इहे नंढा नंढा वाक़िया आहिनि। वॾा वाक़िया जेके आहिनि उहे इहे आहिनि त हिन अरसे में 1600 खां वठी वेंदे 1946 ताईं 43 ताईं बम्बई आहे। हिन बम्बई में हाणे अमायदीन उहे माण्हू जेके नोटेबल्स आहिनि जंहिंजो वॾो किरदारु आहे फ्रीडम मूवमेंट में ऐं जेका जागृत आहे उन में ऐं जेका सोशल लाइफ में जेको उनजो कंट्रीब्यूशन आहे उन कंट्रीब्यूशन खे डिस्कस कंदासीं
ऐं उन्हनि माण्हुनि खे डिस्कस कंदासीं ऐं उन्हनि जे रोल खे डिस्कस कंदासीं ऐं त हुननि कहिड़ो रोल प्ले कयो बम्बई जे उन डेवलपमेंट में। त इस्लामाबाद में जेको मेगा फाइनल असांजो हूंदो उहो हूंदो accumulation of all these three presidencies ऐं टिनी प्रेसिडेंट्स जो जेको आहे सो रोल ऐं उन रोल जो इम्पैक्ट जेको आहे जेका डेवलपमेंट थींदी उनजो इम्पैक्ट जेको आहे सो प्रेज़ेंट सिनेरियो जेको आहे पाकिस्तान में जेका प्रेज़ेंट पोज़ीशन आहे पाकिस्तान जी उन खे रिलेट कंदासीं उन्हनि सभिनी शयुनि सां जेकी असांखे हिन वक़्तु नज़र कोन थियूं अचनि पर जॾहिं तव्हां सां डिस्कस करे वठंदासीं सभिनी शयुनि खे त शायदि उहे शयूं अव्हांखे बि नज़र अचनि त उहे कीअं हूंदियूं। तो नाज़रीन इन नोट ते आउं हाणे अॼोके पंहिंजे डिस्कशन खे एंड थो कयां। सो होपफुली तव्हां मुंहिंजे हिनखे पसंदि कंदा ऐं हिनखे शेयर कंदा ऐं ॾिसंदा रहंदा ऐं ॿियनि दोस्तनि खे बि हिकिड़ो कमु त हिनखे सब्सक्राइब ज़रूरु कयो मुंहिंजे चैनल खे त जीअं ही अहिड़ियूं क़िस्म जूं वीडियोस ठाहींदो अव्हांखे अॻियां रखंदो वञा ऐं नॉलेज में इज़ाफ़ो थिए।